नौशरो फिरोज मामा की खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह फुरियूं धारा चोरियूं रुकजी न सघिया। SSP नौशरो फिरोज अमन अमान कराइण में मुकमल तौर नाकाम। ठारू शाह में पुलिस एहलकार जे क़त्ल खां पोइ कुझु वक़्त खां पोइ ठारू शाह हरीपुर रेलवे फाटक वटि ॾींहुं ॾिठे जो अॼु सेल्समैन इरफान मेमण ऐं साकिब इमरान मेमण खां 4 हथियार बंदन सूज़ीअ खे रोके आसानीअ सां फुर करे फरार थी विया। सेल्समैन इरफान मेमण ॿुधायो त हिकु मोटरसाइकिल ते 4 हथियारबंद सवार हुया, जिन खे TT पिस्टल हुया जेकी असांजे मथां सिधा फायर कया, जंहिंमें 2 मोबाइल ऐं 1 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। असां सेल्समैन जो कमु कंदा आहियूं ऐं दिल्ली पोर्ट खां वापसी अची रहिया हुआसीं। ठारू शाह जे तरफ़ गर्ल्स कॉलेज रेलवे फाटक ते असां खां फुर थी आहे। पुलिस किथे बि नज़र न आई। फोरू सरेआम फुर करे आसानीअ सां फरार थी विया। शहरनि खे फोरू लुटनि पिया। SSP नौशरो फिरोज उगूर निंड सुतल आहे। हुन वधीक चयो त असांखे फुर थियल रक़म ऐं मोबाइलियूं वापसि करायूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जीअं त मुंहिंजो नालो इरफान ताज मेमण आहे। बेसिकली सभिनी नौशरियान खे ख़बर आहे त असांजो बेकरीअ जो कारोबार आहे। जीअं त असां हुन जी सप्लाई वग़ैरह कंदा आहियूं। मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांजी हुन जी बिस्कुटनि जी पापनि जी सप्लाई हूंदी आहे। अॼु असांजो जेको ॾींहुं हो सो ठारू शाह ऐं सखी दादवाईअ जो ॾींहुं हो। होॾां असां सेल करणु वियासीं, जॾहिं फाइनल में असां सखी दादवाईअ ते ॾेई सामान ऐं वापसि ठारू शाह अची रहिया हुआसीं नौशर फिरोज़ तरफ़, त उते हरीपुर वटि जेको गर्ल्स कॉलेज नओं ठहे वेठो, इते 4 ॼणा बाइक ते आया, अची पिस्टल ॾेखारे असांजी गाॾी साइड ते कयनि। मुंहिंजो भाइटियो साकिब इमरान बि मूं सां गॾु हो। उनजे कनपटीअ ते अची पिस्टल रखियनि त जेके पैसा अथव, पैसा ॾोकड़, मोबाइलूं सभु कुझु असांखे ॾियो। उन में असां वटि 2 जेके आहिनि कीपैड मोबाइलूं हुयूं जेके असां उन्हनि खे ॾिनियूंसीं, ऐं पैसा बि जेके आहे उहे सभु फुर करे विया। तकरीबन घणी कैश हुई तव्हां वटि? अंदाज़न लख सवा जी कैश हूंदी आहे असांजी हिन पासे। अच्छा, हा। पोइ तव्हां पुलिस वग़ैरह थारू शाह स्टेशन ते विया? अदा न, पुलिस ॾे कोन वियासीं। जो पुलिस अॻु में बि असां सां 2 वारदातूं थी चुकियूं।